ओम साईं राम। गुल बट्टियूं। गुरुअ जी ज़रूरत ऐं उपवास कजे या न करणु घुरिजे। गीता मूजिबि हिन संसारी रूपी बड़ जे वण जूं पाड़ूं मथे ऐं शाखूं हेठि चौतारी फैलियल रहंदियूं आहिनि। हिन वण में गुण आहिनि पालन करण वारा ऐं सलाह आहिनि अंदरियुनि जा भोग पदार्थ ऐं पाड़ूं आहिनि गुज़िरियल जन्मनि जा कयल कर्म। संसार रूपी वण जी रचना विचित्र आहे, जंहिंजे पैदा थियणु वधणु ऐं ख़तमु थियण जो ना आहे को अंत ऐं ना आहे को आसरो। हिन संसार खे मुक्त थियण जो रस्तो आहे कंहिं सचे गुरुअ जी सहायता, जो ई पूरो ऐं ठीकु रस्तो या साधन ॿुधाए सघंदो। केतिरो बि खणी को विद्वान हुजे या वेदांत जो पाठ पढ़ंदो हुजे, त बि परमात्मा सां मिलाइण लाइ ऐं हयातीअ जी यात्रा पूरी करण लाइ उहो अनुभवी माण्हू खपे जंहिं ख़ुदि परमात्मा जो दर्शन कयो हुजे। अहिड़े सचे गुरुअ जी सिख्या जी पूरी करण लाइ असां में निश्चय श्रद्धा भक्ति थींदी, जा असांखे मुक्त कराईंदी। बाबा जिन हिकु दफ़े ॿुधायो त हिकु भेरे असां चइनि साथियुनि पाण में ब्रह्म स्वरूप जे ज्ञान चर्चा करणु शुरू कई त हिकु चयो त असांखे ख़ुदि पाण खे जागृत करणु घुरिजे ऐं ॿियनि ते आसरो रखणु ठीकु न आहे। ॿिए चयो जंहिं पंहिंजे मन खे वश कयो आहे उहो ई धन्य आहे। असांखे तंग ख़्यालनि ऐं भावनाउनि खां आज़ादु थियणु घुरिजे, छो त हिन संसार में असां खां सवाइ ॿियो कुझु बि न आहे। टें चयो त हीउ संसार हमेशह पियो फिरे घिड़े, सिर्फ़ु निराकार परमात्मा ई सत्य ऐं परिवर्तन खां मथे आहे। तंहिं करे असांखे सत्य ऐं असत्य जे विवेक मूजिबि छंड छाण करणु घुरिजे। चोथें मूं चयो त फ़क़्ति पुस्तकी ज्ञान मां को लाभ थियणो न आहे। असांखे पंहिंजा फ़र्ज़ पूरा करणु घुरिजनि, दृढ़ विश्वास ऐं पूर्ण निष्ठा सां तन मन ऐं पंज प्राण गुरुदेव खे अर्पण करणु घुरिजनि। पोइ असां चारई ॼणा ईश्वर जे खोज में निकितासीं। मूंखां सवाइ हिन टिनी विद्वान साथियुनि पंहिंजे स्वतंत्र ऐं अलॻि अलॻि बिना कंहिं बि सहायता जे खोज करण जी चाहना ॾेखारी। रस्ते में असांखे हिकु वाणिजणियो मिलियो, जंहिं असांखां पुछियो, ए सजनो, तकिड़ा तकिड़ा केॾांहुं वञी रहिया आहियो? असां चयो त वन में वञी रहिया आहियूं। हिन चयो त कृपा करे ॿुधायो त वन ॾांहुं वञण में अव्हां जो मक़सदु कहिड़ो आहे? असां उन जो जवाबु ॾियण लाइ आनाकानी कई, लेकिन हिन असांजे मन में वञणु भिटकण ते क़यास आणे चयो त मां अव्हां मां गुजु कढणु नथो चाहियां, पर ॾिसी रहियो आहियां त हिन मंझंदि जे तिखी ऐं नैटण उस में अव्हां खे चङो कष्ट पहुची रहियो आहे। तंहिं करे अवी हिते ई खान पान करे कुझु वक़्तु आराम करियो। अॻियां भयानक जंगल खां अवी अणवाक़िफ़ आहियो। बिना कंहिं वाक़िफ़दार जे अवी अजायो भटकंदा रहंदा ऐं कुझु बि फ़ाइदो कोन थींदो आहे। पर जेकॾहिं अव्हां खे जंगल पार करण जी तमामु तिखी इच्छा आहे त महिरबानी करे कंहिं लाइक़ु रस्ते ॾेखारींदड़ खे पाण सां गॾु वठी वञो। लेकिन असां हिन जी सलाह कीन मञी ऐं चयोसीं त असीं पाण ॾंदी ॼाणंदा आहियूं ऐं पंहिंजी रक्षा पाण ई करण वारा आहियूं। असांखे कंहिं बि आसरे या सहारे जी ज़रूरत न आहे। जंगल तमामु घाटो ऐं ऊनो हो, जंहिंमें वण बि ॾाढा ऊचा ऐं घाटा हुआ, जो सिज जा किरणा बि धरती ते न थे पहुता। नतीजो इहो निकितो जो असां रस्तो भुलिजी वियासीं ऐं केतिरो वक़्तु रुलंदा भटकंदा रहियासीं, पर पोइ नसीबनि सां उन ई हंधि अची पहुतासीं जितां रवाना थिया हुआसीं। उते वणजारो साॻियो वेठो हो, चयाईं त पंहिंजे चालाकीअ ते विश्वास रखण करे अव्हां खां रस्तो भुलिजी वियो आहे। हर कंहिं नंढे या वॾे कार्य करण में रहबर या गुरुअ जी ज़रूरत पए थी, लेकिन ईश्वर जे प्रेरणा खां सवाइ गुरुअ सां मुलाक़ात थियणु मुमकिन न आहे। बुखे पेट सां को बि कमु करणु पूरो न थी सघंदो आहे। तंहिं करे जेकॾहिं को अव्हां खे भोजन करण लाइ नोतो ॾिए त उनखे अस्वीकार न करणु खपे। अॻिले जे नोते खे ठुकराइणु वाजिबु न आहे। एतिरो चई हिन वरी बि चयईं, हिते वेही थोरो खान पान करियो, पर असां वरी बि हिन जो नोतो क़बूलु न कयो ऐं मूंखां सवाइ हिननि टिनी ॼणनि वणजाणनि जी सुठी सलाह ते वीचार करण बिना हलिया विया। मूंखे बुख ऐं उञ एतिरो सतायो हो जो वणजाणे जे प्रेम ते मां छिकजी उते वेही रहियुसि। वणजाणो हो बराबरि हिकु शूद्र ऐं अणपढ़ियल गंवार, पर हिन जे दिलि में दया हुई, जंहिं करे हिन असांखे भोजन करण जी आछ कई। हक़ीक़त में सचा महान आत्माऊं उहे आहिनि
जे ॿियनि ते बिना कंहिं मतिलब जे दया था कनि। मूं वीचार कयो त हिन जे आछ क़बूलणु ज्ञान जी प्राप्ति लाइ हिकु शुभ वसीलो आहे। तंहिं करे मूं हिन जो ॾिनल रुखो सुखो भोजन स्वीकार कयो। खाई ढो कयमि त ॾिठुमि त मुंहिंजो गुरुदेव मुंहिंजे साम्हूं बीठो आहे ऐं चयईं, हीउ सभु छा थी रहियो आहे? मूं यकदमि सारी घटना हिन खे ॿुधाई। हिन मूंखे आसिरो ॾिनो ऐं चयईं, मां तुंहिंजे हृदय जूं सभु मुरादूं पूरियूं कंदुसि, पर जंहिंजो मूं में विश्वास हूंदो सफलता फ़क़ति उन्हनि खे प्राप्त थींदी। मूं आदर सां खेसि प्रणाम कयो ऐं हिन जी आज्ञा मञणु क़बूलु कयमि। पोइ मूंखे हू हिकु खूह जे वेझो वठी वियो ऐं नोड़ीअ सां मुंहिंजा हथ पेर ॿधी खूह में उबतो लटकाए छॾियईं। मुंहिंजा मथो खूह जे पाणी खां अटकल 3 फुट मथे हो, जंहिं करे न मां पाणी वात मां पी सघियुसि, न हथ में बुक में खणी पी सघियुसि। ईअं मूंखे ऊंधो लटकाए हू हलियो वियो। 5 कलाकनि बैदि हू मोटियो ऐं मूंखे जल्द ई खूह खां छिके ॿाहिरि कढियईं ऐं चयईं त छा मालूम करे रहियो आहीं? मूं हथ जोड़े चयो, मां त अहिड़ो परम आनंद अनुभव करे रहियो होसि जंहिंजो बयानु करणु मूं मूरख जी ताक़त खां ॿाहिरि आहे। मुंहिंजो जवाबु ॿुधी उहो एतिरो त ख़ुशि थियो जो मूंखे पंहिंजे छातीअ सां लॻाए चयईं, शाबाश हुजई, हाणे तूं हली मूं सां गॾु रहो। हिन मूंखे पंहिंजे शाला में हली रहायो ऐं अहिड़ो प्यारु ॾिनो जो मूंखे मुंहिंजे माता पिता जी यादगिरी सफ़ा लही वई। उबता सुबता सिकंदर ख़्याल सभु लही विया ऐं सम्झुमि त बिल्कुलु आज़ादु ऐं मुक्त आहियां। दिलि में इहा ई चाहना थियमि त हिन जे छातीअ सां हरदमि लॻो रहां ऐं संदसि निर्णयनि में हर वक़्तु निहारींदो रहां। हिन जी मोहींदड़ मूरत मुंहिंजनि अखियुनि जे अंदर में अहिड़ी समाइजी वई जो हिन खां सवाइ मूंखे ॿी का बि मूरत ॾिसण में न पई अचे। अहिड़े प्यार भरी शाला मां को बि हथे ख़ाली कोन मोटियो आहे। मतिलबु त गुरुअ जे दीदार करण खां पोइ मूं में का बि सुध बुध कोन रही ऐं गुरुअ जो ध्यानु कंदे कंदे मुंहिंजो मन ऐं ॿुधी हिकु हंधि स्थिर थी विया ऐं शांती अची वई। मूं पंहिंजे मन मां खेसि नमस्कार कयो। ॿियनि शालाउनि में शिष्य विद्या प्राप्त करणु वेंदा आहिनि, पर वक़्तु ऐं धन ख़र्चींदा आहिनि, जेतोणीकि महिनत बि सख़्तु कंदा आहिनि, पर अंत में पछताईंदा आहिनि। गुरु जे शाला में गुरु पंहिंजे गुप्त ज्ञान जा भंडार शिष्यनि अॻियां खोले रखंदो आहे ऐं पंहिंजी पवित्रता ऐं शुद्धता जो मिसाल रखी उपदेश ॾींदो आहे। रवाजी संसारी गुरु पंहिंजी सारा पंहिंजे ज़ुबान सां कंदा आहिनि, पर विद्यार्थियुनि खे हृदय जो भेद असुलु कीन ॾींदा आहिनि, जंहिं करे विद्यार्थियुनि खे संतोष प्राप्त न थींदो आहे। उन्हनि गोरनि जे हथ हेठि आत्म ध्यान जी मार्ग में वाधारो करणु मुमकिन न आहे। हेॾां सचे गुरू जो सिर्फ़ु कृपा दृश्य सां ई बाबा खे आत्मदर्शन जी प्राप्ति थी वई। मूंखे का ख़ासि महिनत ऐं अभ्यास बि कोन करणा पिया ऐं न कंहिं वस्तु जे ॻोल्हे लहण जी ज़रूरत पई, पर इहा कृपा सभु इन करे थी जो मूं पाण खे गुरू जे चरणनि में सौंपे पाण खे खूह में ऊंधो लटकाइणु क़बूलु कयो। हिन कथा जो सार इहो आहे, चइनि साथियुनि मां हिकु वॾो कर्म कांडी जंहिंखे कर्मनि करण जी चङी तरह बोझ हुई। ॿियो हो ज्ञानी जो ज्ञान जे अहंकार जे नशे में चूर हो। टियों हो ईश्वर भगत जंहिंखे इहा ख़बर हुई त ईश्वर ई सभ जो कर्ता आहे। टई पाण ते फाड़े ईश्वर जे ॻोल्हा में निकिरी पिया। चोथों साईं बाबा हो जो विवेक ऐं वैराग जी मूर्ति हूंदे बि गुरूअ जे आधार ऐं सहारे वठण लाइ तयारु थियो। हिते के शंका उथारींदा त साईं बाबा जहिड़े अवतारी पुरुष हिननि टिनि जो संग छो कयो? जवाबु इहो आहे त आम माण्हुनि खे कल्याण जे ख़्याल खां ऐं दुनिया अॻियां मिसाल रखण लाइ हिकु गुरूअ जी तमामु ज़रूरत आहे जो रहबर थी राह बताए, न त बाबा खे वणजाणे जे सुखे ऐं रुखे भोजन खाइण जी कहिड़ी ज़रूरत हुई। मतिलबु त गुरू बिना ज्ञान प्राप्त कीन थी सघंदो। तैतरीय उपनिषद में कथन कयल आहे त माता पिता ऐं गुरूअ जी पूॼा करे पोइ धर्मी ग्रंथनि जो पाठ ऐं अभ्यास करणु घुरिजे। इन तरह ई चित्त जी शुद्धि थींदी। जेसिताईं चित्त जी शुद्धि न थी आहे तेसिताईं आत्म अनुभूति जी आशा रखणु अजाई आहे। आत्मा इंद्रियुनि ऐं मन ऐं ॿुद्धीअ जे पहुच खां परे आहे। ज्ञान चर्चा ऐं तर्कवाद करण सां आत्मा जो दर्शन असुलु कीन मिलंदो, लेकिन आत्मदृष्टि गुरूअ जी कृपा सां ई आत्मदर्शन थियणु संभव थी सघंदो। धर्म अर्थशास्त्र जी प्राप्ति पंहिंजनि यतन ऐं कोशिश सां त थी सघंदी, पर मोक्ष जी प्राप्ति सिर्फ़ु गुरूअ जी मदद सां ई थी सघंदी। श्री साईं बाबा जे दरबार में ज्योतिषियुनि, राजकुमारनि, विद्वाननि, सन्यासियुनि ऐं योगनि जा दर्शन में आयल संगत खे मिलंदा हुआ,
नर्तकी, तमाशा ॾेखारींदड़, कीर्तन कंदड़ ऐं ॿियनि जो बि उते क़दुरु कयो वेंदो हो। लेकिन हिकु शूद्र जो दरबार खे झाड़ू पाए सफ़ा कंदो हो, उहो ई हिकिड़ो साईं बाबा खे हथु जोड़े चवंदो हो त बाबा जी, अव्हां मुंहिंजा माता पिता आहियो, मूंखे जनम मरण जे चकर खां तव्हां छुटकारो कराईंदा। आनंद ॿिनि प्रकारनि जा थींदा आहिनि, इंद्रियुनि जो आनंद ऐं आत्मिक आनंद। इंद्रियुनि जो आनंद संसार जे माया जे विषय पदार्थनि मां मिलंदो आहे, जंहिंखे भोगण महिल सुख मालूम थींदो आहे, पर उनजे गुम थी वञण या ख़तमु थी वञण ते दुख मालूम थींदो आहे। यानी त इंद्रियुनि जो आनंद में सुख ऐं दुख ॿई गॾु आहिनि ऐं थोरो वक़्तु जटा कंदड़ आहिनि, पर जे इंद्रियुनि खे ॿाहिरां हटाए अंदरि आत्मा जे दर्शन तरफ़ लॻाइबो त अवल आत्मबोध जो आनंद मिलंदो ऐं पोइ आत्म दर्शन जो परम आनंद प्राप्त थींदो, जो नास या ख़तमु थियण वारो न आहे ऐं हमेशह क़ाइमु रहंदो। लेकिन सचो गुरु ई चंचल इंद्रियुनि ऐं मन खे काब्ज़े में रखण जो साधन या रस्तो बताए आत्मदर्शन कराइण में मदद कंदो रहंदो। बाबा जिन न कि पाण उपवास रखंदा हुआ, न कि ॿियनि खे करणु ॾींदा हुआ। हू चवंदा हुआ त उपवास करण वारनि जो मन पाण वधीक भटके थो ऐं अशांत रहे थो, त पोइ ईश्वर जी प्राप्ति वरी उपवास मां कीअं थींदी। तंहिं करे अवल आत्मा जी तृप्ति जी ज़रूरत आहे। बुखे पेट सां इंद्रियूं बि निर्बल थी पवनि। भोजन इंद्रियुनि ऐं शरीर खे भॼन वग़ैरह करण जी ताक़त ॾिए थो। तंहिं करे न घणो पेट भरे खाइणु घुरिजे ऐं न उपवास रखी पेट खे अशांत करणु खपे। साईं बाबा जी हिकु भक्तन श्रीमती काशीबाई खानटकर खां परिचय पत्र वठी श्रीमती गोखले दादा केलकर जे वेझो शिरडी में आई। हू पको निश्चय करे निकिती हुई त मां बाबा जिन जे चरणनि में वेही भरिया 3 ॾींहं उपवास रखंदसि, पर हिन जे शिरडी पहुचण खां अॻु में ई बाबा जिन दादा केलकर खे चयो त मां होली जे ॾींहं में पंहिंजनि बचनि खे बुखायल ॾिसी सही की न सघंदुसि, पर जेकॾहिं हू बुखिया रहणु चाहींदा त पोइ हिते मूं वटि रहण जो लाभ ई कहिड़ो। श्रीमती गोखले जॾहिं दादा केलकर सां गॾिजी मस्जिद में अची बाबा जे चरण कमलनि जे वेझो वेठी त बाबा जिन चयसि त उपवास रखण जी कहिड़ी ज़रूरत आहे। दादा भट्ट जे घर वञी पूरन पोली तयारु करे ॿारनि खे खारायो ऐं पाण बि खाओ। ॾींहं हुआ होलीअ जा ऐं श्रीमती केलकर मासिक धर्म में हुई। दादा भट्ट जे घर में रसोई ठहण वारो ॿियो केरु कोन हो, तंहिं करे बाबा जिन जी ॿुधायल युक्ति ॾाढी कमाइती थी। श्रीमती गोखले दादा भट्ट जे घर वञी भोजन तयारु करे पाण बि खाधो ऐं ॿारनि खे बि खारायो। बाबा जिन पंहिंजे सुंदर नमूने में श्रीमती गोखले खे उपवास न रखण जी सिख्या ॾिनी। मां बाबा जी नंढे हूंदे पेट गुज़रान करण लाइ बेडगांव में आयुसि ऐं मूंखे उते ज़रीअ जे भर्ती जो कमु मिली वियो, जो मां पूरन लगन ऐं उमेद सां करणु लॻुसि, जंहिं करे सेठ मूं ते ॾाढो राज़ी थियो ऐं 600 रुपया पघार करे ॾिनई। मूंसां गॾु 2 ॿिया छोकिरा बि पिणु 50 रुपया, 100 रुपया ऐं 150 रुपया माहवार ते पघार ते कमु कंदा हुआ। हिकु वॾे ॾींहं ते सेठ सरकार मूंखे सॼी पोशाक पिणु इनाम तौरु ॾिनी, जा मूं सलामत रखी छॾी। मूं सोचियो त जेको मनुष्य पैदा थियणु आहे सो नाशवंत आहे ऐं जेको सेठ वटां मिले थो सो अंत ताईं रहंदो। उन मिलियल इनाम जी समानता थी न सघंदी। मुंहिंजो सेठ सरकार मूंखे चवंदो हो ले जाओ, पर ॿिया मूंखे चवंदा हुआ मुझे दो मुझे दो। मुंहिंजे सरकार जो आत्मिक भंडार जो ख़ज़ानो हमेशह भरियलु आहे। मां मुझे दो वारनि खे चवंदो आहियां अचो अचो गाॾियूं भरे खणी वञो। जेके सचे माउ जो लाल हूंदो उहो पाण ई अची गाॾी भरे खणी वेंदो। मुंहिंजो फ़क़ीर साईं बाबा जी लीला ऐं मुंहिंजे सेठ सरकार जी वार्ता ॿई साॻिया ऐं लासानी आहिनि। हीअ मिटी जो शरीर मिटी में मिली सारे भवमंडल में व्यापक थी वेंदो, पोइ वरी ॿियो वजु कीन मिलंदो। मां किथे बि वञा या वियां थो, पर माया मूंखे जिते किथे कष्ट पहुचाए थी। जेको बि कर्म को कंदो उनखे उनजो फल ज़रूरु हिकु ॾींहुं प्राप्त थींदो। जेको मुंहिंजनि वचननि खे यादि कंदो उनखे सचे ऐं मूल आनंद जी प्राप्ति थींदी। ओम साईं राम। गुल ॿटियो पूरो थियो।